हैदराबाद में यूनियन काउंसिल हटड़ी के मुख्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियनि PPMA ने तारिक शाह ॼामोट ते इलाइक़े जे क़ब्रिस्ताननि ते कब्ज़े जो इल्ज़ाम हणंदे बाईपास ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। यूनियन काउंसिल हटड़ी जे मुख्तलिफ़ ॻोठनि मोहम्मद सूमवार, अमीन हालेपोटो, खबड़ खान मंगड़ेजो, अंब शेख समेत मुख्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियनि मोहम्मद सिकंदर, मोहम्मद आचर, बशीर हालेपोटो, अली नवाज़ मलाह ऐं मोहम्मद हसन मक्सी जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त 8 ॻोठनि जो वाहिद हिकु क़ब्रिस्तान आहे जंहिं ते MNA तारिक शाह ॼामोट कब्ज़ो करे वरी नाजाइज़ी करे रहियो आहे। हिननि चयो त संदन क़ब्रिस्तान 1883 खां मौजूदु आहे जिते संदन केतिरियूं ई पीढ़ियूं दफ़न थियल आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे वधीक चयो त तारिक शाह ॼामोट क़ब्रिस्तान ते कब्ज़ो करण सां गॾोगॾु संदन ॻोठनि ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। ताज़ो अॼु पुलिस संदन घरनि ते चढ़ाई करे औरतनि ऐं ॿारनि ते तशदुद पिणु कयो आहे। हिननि लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॼाणायल मामले जो नोटिस वठी MNA तारिक शाह ॼामोट ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे।